नाज़रीन, वज़ीर आज़म पारां जोड़ियल फ्लड रिलीफ कमेटी हारियन जा ज़रई कर्ज़ 1 साल ताईं मुलतवी करण जी सिफ़ारिश करे छड़ी आहे। आबी वसीलन वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह जी सदारत हेठ कराची में फ्लड रिलीफ कमेटी जो इजलास थियो आहे। इजलास में बोर्ड जी तबाहकारियन खे मुंहुं ॾियण लाइ सिंध बलोचिस्तान हुकूमतन ऐं फ्लड कमीशन खे गॾिजी लॉन्ग टर्म प्लान जोड़ण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। चीफ सेक्रेटरी सिंध ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त मंछर ढंढ तां पाणी जो दबाव घटिजी 119 फुट थी वियो आहे। मंछर जे पाणी सबबि वधीक को बि इलाइक़ो ॿुॾण जो ख़तरो नाहे। इजलास दौरान आपाशी खाते पारां पाणी हेठि आयल इलाइक़नि मां पाणी जी नेकाली बाबति प्लान पेश कयो वियो आहे। आपाशी खाते जो चवणु आहे त दादू ऐं ॼामशोरे ज़िलनि मां पाणी कढण में 2 खां 3 महीना लॻी सघनि था। वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह जो चवणु आहे त पाणी बीठल हुजण करे घरनि खे नुक़सान ऐं बीमारियूं पखिड़िजी वियूं आहिनि। 1 महीने ताईं पाणी न कढियो वियो त सूबे खे वधीक नुक़सान थींदो। ईंदड़ साल हिन सूरतहाल खां बचण लाइ लॉन्ग टर्म प्लानिंग जी ज़रूरत आहे। नाज़रीन, असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं, वज़ीर आज़म पारां जोड़ियल फ्लड रिलीफ कमेटी हारियन जा ज़रई कर्ज़ 1 साल ताईं मुलतवी करण जी सिफ़ारिश करे छड़ी आहे। आबी वसीलन वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह जी सदारत हेठ कराची में फ्लड रिलीफ कमेटी जो इजलास थियो आहे। इजलास में बोर्ड जी तबाहकारियन खे मुंहुं ॾियण लाइ सिंध बलोचिस्तान हुकूमतन ऐं फ्लड कमीशन खे गॾिजी लॉन्ग टर्म प्लान जोड़ण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। चीफ सेक्रेटरी सिंध ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो आहे त मंछर ढंढ तां पाणी जो दबाव घटिजी 119 फुट थी वियो आहे। मंछर जे पाणी सबबि वधीक को बि इलाइक़ो ॿुॾण जो ख़तरो नाहे। इजलास दौरान आपाशी खाते पारां पाणी हेठि आयल इलाइक़नि मां पाणी जी नेकाली बाबति प्लान पेश कयो वियो आहे। आपाशी खाते जो चवणु आहे त दादू ऐं ॼामशोरे ज़िलनि मां पाणी कढण में 2 खां 3 महीना लॻी सघनि था। वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह जो चवणु आहे त पाणी बीठल हुजण करे घरनि खे नुक़सान ऐं बीमारियूं पखिड़िजी वियूं आहिनि। 1 महीने ताईं पाणी न कढियो वियो त सूबे खे वधीक नुक़सान थींदो। ईंदड़ साल हिन सूरतहाल खां बचण लाइ लॉन्ग टर्म प्लानिंग जी ज़रूरत आहे।